CS 57 ते पीपल्स पार्टी जो नामज़द उम्मीदवार मखदूम फ़खर ज़मान या मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ बचल वरिया पन्नियूं खदरी ॻोठ आसिफ जूनेजो अर्ज़ी हकड़ा ॻोठ वहाब शाह ताहिर हिंगोरो जा दौरा कोर्नर गजाणियूं न मौक़े ते ॻोठ बचल वरिया में मखदूम फ़खर ज़मान चयो त पीपल्स पार्टी जी मुखालफ़त में सदाई इतिहाद थिया आहिनि पर उन सां पार्टी ते को बि असर न पवंदो। पीपल्स पार्टी हिक जमहूरी पार्टी आहे जेका आवाम जी पार्टी आहे। मटियारी ज़िले जो आवाम बि 8 फरवरी ते तीर ते ठपो हणी असांखे कामयाब कंदो। ऐं मौक़े ते सोहेल वरिया ऐं पीपी अॻवान नूरल वरिया वडेरो शुएब अयूब हिंगोरो आसिफ जूनेजो सैयद शहजाद शाह मौला बख्श वरिया ऐं ॿियनि भरपूर नमूने साथ ॾियण जो यकीन ॾियारियो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।